ये कत्ल जो तो सर काने वायो जेके बाजार में हुजूम कयो बीठा बेगैरत मथा सर बाजार में उछलायो बी रिवायतात दीवार ते बिहारे बैयत पोया बथी जनाबे मुस्लिम के दिको दिनन जनाबे मुस्लिम जन बाजार में आया जी किरिया हडन जे टुटण जो आवाज खैरन बुधो एडा मुस्लिम जमीन ते आयो अब्बास जठो शबीर उछगा और अडनी कादी भरसा जी जतो मौला हुसैन फरमाए तो अब्बास जे दिसणो दी चुप करे दिस अब्बास जो दिसे कातिल जे हथ में तलवार मुस्लिम जो सर कलम पियो थो करे कादी अदब जा हथ बदी जतो मौला मुखे मोकल दे वनी पुछाद बेहया एडो बेवारस समझो तई हुसैन फरमाए तो गादी वो नवन मुझी अम्मा भरसा बीठी दस रोई रोई जदी मुस्लिम बजरा ब्यो को वचई न चई मां फातिमा मौला जे सदके माफ कजो कुछ दियारा गुजरिया मुझे इमाम वजन जिया खयाम लगायो बेटा है कोफे का एकड़ो मानू आयो मौला फरमाइन ता उठो मुझा से बाइयो बन्यो ही बनी असद जो मानू कूफे का पियो थो अचे वठी अचोस मां पुछा कूफे जा हालात ज़ुबान न हुजे मां न पढ़ा जरी वाला बनी असद जो मानू आयो हुसैन फरमाए तो ले खबर कूफे जा हालात हेठ मुंह करे जदो तन्हाई में बुध हुसैन परे वठी रोई जदो मौला चा बुधाया जरी मन मां हलियो में मुस्लिम जी लाश कूफे जी बाजार में गहली दा पिया वतन बार पेरन में रस्सियों विझी ऐलान कंदा पिया वतन बागिया ज़हरा जा गैबी वैन पिया चलाने कोई जको मुके बचरो हुसैन फरमाए तो ज़ैनब भी मुस्लिम जी नियानिया के सदेया दिए इमाम जे बेचो आई झोली में बिहारन प्यार जो कयन मथे को करे जदी मामा मां ॾिसंदी ये प्यार
शेरपुर वारो असां तव्हां वटि मशहूर आहे ज़ैनब जो नस्ल मुकी वियो न क़िबला अली जदी के न्याणियूं आहिनि खणी या क़ुरान मुंहिंजे मथे ते रख मुस्लिम उहो ग़रीब जंहिंजा पुट बि मारिजी विया त न्याणियूं बि मारिजी वयसि मां खां पुछो की मुस्लिम जी थी शाम ग़रीब जे टाइम न पई लथे अली जी थी फरमाए थी कुलसूम त ॻोल्हियूं छातियूं ॾिसण वारीअ जे दरे जी पार में न्याणी पई बर्दाश्त कजो न्याणी दारी जे दरे जी पार में पई लेकिन हाल इहो आहे घोड़नि जे सुंबन जा निशान